ada si baby tu. Allah. इस अंदर का शूटिंग वगैरह तो कौन भी थे Ada clip tu. हाँ बता अंदर भेजे ना बच्चे लोग आ गए होंगे ना कपड़ा करके बैठे खाना दो के या सिग्नल नहीं होते या सिग्नल नहीं होते तक से रनिंग दिखा नहीं हुई बहन जी हाँ बस चलो ना स्कूटी हली से गई थी तो हमने तो स्कूटी कौन हलंदी नहीं खेलेगा मुझे क्या बताया अस्सलाम वालेकुम क्यों तां सब उम्मीद के तां सब ठीक हुंदा जी मां ताईं दोस्त बिल्कुल ठीक आया जी त असी अॼु थोरो पंहिंजे शहर खां परे मुंहिंजो हस्बैंड बि त नठन आयल आहिनि सो असीं आया आहियूं हिते हल्की हल्की थधिकार आहे लेकिन ॾाढो मज़ो लॻो पियो आहे मतिलबु जे बार बार चवंदा आहिनि जंहिंखे नेचुरल ब्यूटी वणे थी उन्हनि खे त ही पहाड़ गुल बाग जी 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 ॾाढा सुठा लॻंदा सो ख़ैर एॾो सुठो पियो लॻे परियां पंहिंजो सबर हमज़ा इहो हल्की धुन नज़र अचे न ककर हेठि लही आया आहिनि सो मुंहिंजे हिकु तव्हां वीलॉग ॾिठो हुजे पिकनिक जो लास्ट ईयर मां अपलोड कयो हो तॾहिं बि असीं हिते आया हुआसीं भाउ जी पूरी फैमिली सां गॾु असीं आया हुआसीं उहो असीं अप्रैल में आयासीं लेकिन एतिरो सीउ कोन हो ऐं हीअं ॾिसो हीअं जून पियो हले ऐं पंहिंजो चङी थधिकार आहे पर मतिलबु मुंहिंजो वणे पई ईअं न जो माण्हू पाण खे बिल्कुलु पैक करे छॾे हालांकि हिते तव्हांखे ॿुधाए माण्हू पाण खे पैक करे पिया हलंदा आहिनि पर एतिरो न पर ॾाढो पुरसुकून ॾाढी प्यारी ॾाढी सुठी जॻह आहे सो मतिलबु एॾो सुकून पियो अचे त माण्हू कुझु न करे बसि सुकून सां हिते वेही रहे ऐं रिलैक्स करे लेकिन ॿारनि सां गॾु थोरो ॾुखियो आहे ॿार मुंहिंजा अञा पहुता ई मूंखे असांखे को अधु कलाक खनि थियो हूंदो पर मुंहिंजा ॿार को वेठण लॻी पई अथनि को हाल ॾिसो को सुकून सां वेहनि हा हा ॾिसी मूंखे घुरायो हुजे त वरी पिक्चर कढूं वापसि बि वञा सो ख़ैर आउं थोरी थोरी रिकॉर्डिंग कंदसि हिते जी तव्हांखे बि ॾेखारींदसि मे बि तव्हांखे बि वणे जेके मोजड़ा हूंदा जिन खे इन तरह जा वॾा वॾा वण ऐं इहे ककर पखियुनि जी आवाज़ अचे पई त इहे सभु शयूं वणंदी हूंदियूं उन्हनि खे त हीउ व्लॉग वणंदो चलो मां सां तस्वीर कढाए वठां न त इहे अलाह अलाह पियो कंदो अलाह खे पियो यादि कंदो ये पकड़ हमसे Oh my God! Batting of the century. Ronaldo. छो अरे Allah, Allah, Allah. एक भी शॉट दोनों खेल कर दिखाओ मुझे हाँ कुछ भी बोलो हमजा Sure. इधर भी हो तो एक शाबाश एक खेल लिया दोनों ने do it for your family. चलो भरियो भरियो The battle of A. बैटल ऑफ बेलीज मेरे सर पे मारते आकर जी त इलाही माण्हू मूंखां सवाल कंदा त तव्हीं आहियो तव्हांजी भाभी वारा न आया आहिनि त जीअं आयदा जो मूं तव्हांखे पहिरीं व्लॉग में ॿुधायो दादा जा एग्ज़ाम पिया हलनि त हू वीचारी राति जो बसि पंहिंजी पढ़ाई में बिज़ी हूंदी आहे ऐं भाभी जा बि जिते हिते स्कूल ख़तमु थियण वारा आहिनि भाभी जॉब कंदी आहे त भाभी जो बि तमामु घणो कमु हो जेको हुन वीचारी खे सिर में लॻल आहे जेको चए पई जून जुलाई ताईं हलंदो मां बसि ख़ामोश रिकॉर्डिंग कयां पई ताकी तव्हां बि फील कयो जेके हिते पखियुनि जी आवाज़ूं वग़ैरह आहिनि अच्छा लास्ट टाइम असीं आयासीं त भाभी तव्हां कुझु पटियो हुयो चई पई त हिते छा हूंदो आहे फ्रेश ओरिगानो थी वियो रोज़मेरी थी विया इहे बि कढनि वेठा सो मूंखे एतिरी ख़बर न आहे हिन शयुनि जी इन जे लाइ हर भरू अंदरि न थी वञे का चिची न निकिरी अचे पर इहे अंदरि ऐं ॾिसो न हथ में पकिड़े वेठियूं आहिनि सो ही पटियुनि वेठा आई थिंक हू पिया ओरिगानो पियूं खणनि ॿई वीचारियूं कुराड़ियूं आहिनि हुते ॿार ई पंहिंजे मामी बाबा सां गॾु गेम पिया कनि
हाँ हाँ ऐसी किसी और जगह देखते हैं। हाँ अरे मजाक भी क्या, हलो हलो जज्बाती प्लेयर। जी उतां निकिरी वरी असीं कंहिं ॿी जॻह ते पिए वियासीं। उहा जॻह ॾाढी ख़ूबसूरत हुई, ककर उते हेठि लथियल हुआ ऐं एतिरो ख़ूबसूरत पियो लॻो। असीं हिकु ॾींहं में 4 जॻहियूं वियासीं, 4 जॻहियुनि जो असां विज़िट कयो, पर ॾाढो मज़ो आयो। मतिलबु दिलि ई न पिए कयो त जिते वञी पियो त वापसि अचण लाइ, एतिरो मज़ो लॻो पियो हो। ऐं जिते वञूं उते हमज़ा रोए न, हमज़ा तंग न करे, थी कोन थो सघे। हमज़ा जी कंटिन्यूटी हूंदी आहे। सो हींअर बि ॾिसो ऐं रिकॉर्डिंग में लॻी पिया, हो रोए उनजो रोअण ख़तमु कोन पियो थिए, रोज़ पेट को लॻो पियो अथसि पंहिंजे बाबा खां दड़का वेठे खाधई। सो हमज़ा जा बसि इहे ई कम आहिनि, कंहिं महिल रोए पियो, कंहिं महिल रांदि पियो करे। सो ख़ैर जॻह ॾाढी ख़ूबसूरत हुई, तमामु घणी ख़ूबसूरत हुई। तव्हां ॾिसो तव्हांखे बि तमामु घणी वणंदी। जी त असीं वरी कंहिं ॿी जॻह ते आया आहियूं, पर तव्हां ककर ॾिसो केतिरा हेठि लही आहिनि, ॾाढा सुठा पिया लॻनि। मुंहिंजे पुठियां ॾिसो ककर ई ककर आहिनि, एॾा ख़ूबसूरत पिया लॻनि। ऐं हिन पासे त अञा वधीक आहिनि, सॼी धुंध थी पई आहे। हिते माण्हू रोड ते बि फ़ोटो कढाए, लेकिन गाॾियूं अचनि पियूं, का चढ़ी वेंदी मथां, इलाही सुठो पियो लॻे। हिन पासे झंग ई झंग आहे, अंदरि हिन साम्हूं बि। तव्हां चवंदा हेॾे झुड़ में मां ग्लासिस पाए वेठी आहियां, रोशनी एतिरी आहे जो मुंहिंजो अखियूं खुलनि ई नथियूं। जी हिते आहे थोरी थधिकार, हिते थोरी चङी थधिकार आहे, हिन करे जो पंहिंजो ॾिसो पिया न कीअं ककर वकर आहिनि हेठि तरफ़। सो पर मज़ो पियो अचे, दिलि त करे बि हेठि लही वञा, पर ख़बर पियो स्लिप विलिप थी वञा। ऐं हल्की हल्की बूंदा बांदी बि थिए पई, सॼी धुंध थी पई आहे पुठियां, ॾिसो सॼी धुंध आहे। हाँ जी अच्छा तो हिते ई पियो अचां पियो, अचो त। चलो जी फाइनल ज़ैद बची वियो, मूड ख़राबु हुअसि। ज़ैद तव्हांखे सीउ पए पियो? मूंखे लॻो अधु आहे, पर अदा कोन्हे। त तव्हांजी ॻाल्हि कोन ॿुधी? अच्छा हा अची वञे न अदा बि। हाँ शाउट त न कर, जी त पहिरीं असीं जिते हुआसीं पार्क हो, हुते माण्हू पिकनिक वग़ैरह कंदा आहिनि, ॿियूं फैमिलीज़ वग़ैरह हुयूं हुते पिकनिक लाइ वेठा हुआ इलाही माण्हू। ऐं हीउ जेको असीं आहियूं हीउ पूरो जंगल आहे ऐं तमामु घणो गहिरो हुयो। अच्छा हिते बि कुझु माण्हू हेठि जी तरफ़ हलिया पिया, पर मूंखे डपु पियो लॻो तव्हां स्लिप वग़ैरह थी न वञनि, की मींहुं बि हल्की हल्की बूंदा बांदी थी पए। ऐं मुंहिंजो दिलि हो तव्हां लाइव वञा ऐं पंहिंजो फेसबुक ते ॾेखारिया माण्हुनि खे या यूट्यूब ते ॾेखारिया, लेकिन मुंहिंजो सिग्नल न हुया। त मुंहिंजो सिग्नल न आहे त कंहिंखे मतिलबु ख़बर ई न पवंदी, मुंहिंजा पंहिंजो के ॾिसी कोन सघंदुसि। इन लाइ मुंहिंजो मां रिकॉर्डिंग करे त इनशाला पोइ अपलोड कंदसि, पोइ तव्हांखे ॾेखारींदसि। ख़बर न रिकॉर्डिंग में एतिरी जॻह ख़ूबसूरत तव्हांखे ॾेखारे सघी आहियां अलाए न, लेकिन साम्हूं खां यकीन कयो तमामु ख़ूबसूरत जॻह हुई, तमामु घणी ख़ूबसूरत जंगल हुयो। लेकिन झंग बि ईअं पियो लॻो वणियो पियो, मतिलबु अहिड़ो कोन जो माण्हू खे डपु लॻे, वणियो पियो, इलाही सुठो पियो लॻो। शायदि इन जे करे त पंहिंजो वेदर तमामु घणो सुठो हुयो, हुते धुंध लॻी पई हुई। ऐं त मां त अहिड़ी फिल्मुनि में ई ॾिठो आहे, कॾहिं रियल में मां ॾिठो ई न आहे। त मूंखे त ख़ैर हूअं मां चवंदी रहंदी आहियां त मूंखे अहिड़ी शयूं हूअं तमामु घणियूं वणंदियूं आहिनि। जी त असीं हिकिड़ो पार्क में वियासीं, वरी सीधे जंगल में आया आहियूं, पर एॾी ख़ूबसूरत जॻह यकीन कयो मुंहिंजी बिल्कुलु दिलि न पई करे हुतां वञा, लेकिन थोरी हाणे सीउ पए पियो। जी त ॿारनि जे एंटरटेनमेंट लाइ हिते कुझु आहे कोन, त ॿार मुंहिंजा थियनि पिया बेज़ार, चवनि असां छो आया आहियूं, जो बाक़ी तव्हां छो आया आहियो। ॿार न हुजनि असीं चङी देरि ते वेही हुआ इंजॉय कयूं आहे, लेकिन ॿारनि सां गॾु थोरो ॾुखियो आहे इंजॉय करणु। जी मुंहिंजो गूगू हिते 9 साल जो ईअं बेबी पुठियां इतां ट्रैक कयोसि। हाँ कर मुंहिंजो मूड को तव्हांखे ट्रैक करण जो हम सा ट्रैक पियो करे अच्छा बसि ठीकु आहे। बसि चलो असीं बसि हितां वञूं था, ॾिसूं था की ॿी जॻह ते वियासीं, उते तव्हांखे ॾेखारींदसि त असीं केॾांहुं अगरि वञूं था। इहे सभु केॾो ख़ूबसूरत पियो लॻे। अच्छा ठीकु आहे जी, उतां बि असीं निकितासीं, वरी असीं ॿी जॻह ते वियासीं पिए, सफ़र असांजो जारी हुयो।
बसि पे वियासीं ॾाढो मज़ो पियो आयो। ऐं उन खां अलावा तव्हांखे नज़र ईंदो त मुंहिंजा ॿार एतिरा बोर थिया आहिनि उते, ख़ासि करे ज़ैद शायदि वॾो थी वियो आहे त इन जे करे ॾाढी उनखे बोरियत पई थी। सो उनजी बोरियत जो आलम जेको आहे तव्हांखे मुंहिंजे हिन वीलॉग में ज़ैद जो चहिरो ॾिसी ख़बर पवंदी त हू केतिरो बोर थिए पियो। हा, हमज़ा थोरो घणो इंजॉय कयो पिए, लेकिन ज़ैद न। में हमज़ा उनखे वधीक वेठे चिड़ायो। जिते फिर की ॿी जॻह ते आए पर हिते गोड़ लॻो पियो पाणी जो जाम। ऐं लॻी पियो न ॾाढो थधो थधो पाणी हूंदो, छॾे रखो सिधे थधो पिया थी आया आहियूं। इन लाइ मूंखे लॻे पियो। छा आहे अंदरि चीटिंग करे? अच्छा, फिश का लिखा है कि फिश को खाना नहीं दे, फिश को खाने देने का। अच्छा अच्छा ॾिसण ॾियाणे। अच्छा, त स्कूल ख़तमु थियण वारा हूंदा आहिनि न त ॿारनि खे आख़िरी जेको मंथ हूंदो आहे, जीअं रमज़ा जो हलियो पिए जून जो, ऐं ज़ैद वारनि जा बि एग्ज़ाम बि हलिया पिए, उन्हनि सां गॾु ॿारनि खे पिकनिक ते वठी वेंदा आहिनि। हिकु दफ़ो हिननि खे सिनेमा ते ज़ैद वारनि खे वठी आयो आहे, हिकु दफ़ो हिते वठी आयो आहे। सो ज़ैद असांजो गाइड थियो पियो, घुमियो ऐं हुन असांखे ॿुधायो पिए त हिते छा करिणो आहे, हिननि छा अची कयो हो। ख़ैर ज़ैद वारनि खे एक्टिविटीज़ वग़ैरह बि करायूं हुयूं स्कूल वारनि। असीं त बस थोरो घणो घुमूं फिरूं पिया, पर ज़ैद वारनि लाइ हिते अची इंजॉय कयो हो। सो हुन ॿुधायो वेठे त इहा बि हिकिड़ी सुठी जॻह हुई। कुआं ठहिया पिया आहिनि बिल्कुलु ई पाणीअ जा। हिते पाणी पाणी पियो पिए, मेरा मच्छियुनि जे करे अलाए छा। भाउ नाला ॿुधाए पियो जिते जिते असीं वञूं पिया, पर पोर्चुगीज़ में न, इन करे मूंखे त यादि बि नथा बीहनि। ॿार पंहिंजे फादर सां गॾु मथे हलिया। सी मच्छियूं त कहिड़ा हाल आहे? हमने हिते पंहिंजे वॾियूं वॾियूं आहिनि बक्स वग़ैरह आहिनि, त हिन करे थोरो एहतियात कजो। हा बाबा, हा त कोन था वञूं न मथे, छो गुम थी वञूं? छो त मथे वेंदासीं गुम थी वेंदासीं, त वञूं ई छो? कहिड़ा कहिड़ा गुल फुल आहिनि। जी, त बसि कहिड़े पासे में निकिरी वञूं? मदेराम तव्हांखे बार बार चवंदी आहियां न, आहे ॾाढो ख़ूबसूरत, जहिड़े पासे वञूं इलाही ख़ूबसूरत आहे। हा वञो। ॿार बेज़ार, ॿारनि खे त कंहिं जॻह ते मज़ो नथो अचे, हर जॻह ते बेज़ार थियो निकिरी वञनि। सो ख़ैर मूंखे हर जॻह ते मज़ो ईंदो आहे, ऐं जेॾां वञा ऐं त इंजॉय कंदी आहियां। ॾिसो न केॾो ख़ूबसूरत पियो लॻे, डाकूं ठही पियूं आहिनि, ऐं पंहिंजो काठी जे झलण जो पंहिंजो सपोर्ट जेको काठी जो ई आहे। हाँ, यहीं से चलते हैं। ऐं हेठि रुगो पाणी पाणी, ये वीचारो मुरझायल गुलाब। जी, त एज़ यूजुअल मुंहिंजो हमज़ा सां गॾु नाराज़ थी चुको आहे। इन कजो मां तस्वीरूं पियो कढां, ॾाढो सुठा सुठा पिक्चर्स अचनि पियूं हिते, मां तस्वीरूं पियो कढां, पंहिंजो हर तस्वीरूं ख़राबु पियो करे। गंदा गंदा, ॾाढो गंदा, अॼुकल्ह केॾा गंदा फेस ठाहिणु लॻो आहे। एॾा बीठो बीठो नाराज़ नाराज़। जी, बाबा परचाइण वियो अथसि। चिबरो, हमज़ा चिबरो। तस्वीरूं ख़राबु पियो करे, त मूंखे कुझु चवे बि न। हल, एॾो कोन पियो वणी। किथां कैफे हलूं था? तव्हांखे छा खाइणो आहे कैफे में? चलो बसि हलूं था हाणे। जी, त इहे हमज़ा जूं ड्रामेबाज़ियूं, ज़रे ज़रे ते नाराज़ थींदो आहे, पोइ पंहिंजी ॻाल्हि मञाईंदो आहे। सो हाणे अची हुनखे लॻी हुई बुख हमज़ा खे। सो ॿई ॿार भॼी विया पंहिंजे मामा वटि। हाँ, ये है क्या? पता नहीं क्या घूम रही है। हाँ हाँ, मुझे भी लग रहा है कैफे वगैरह है कोई। और ये कितनी छोटी छोटी सी मछलियाँ इसके अंदर, कोई इस पूरे में शायद मछली है।
अच्छा लग मैं खड़ी होती मेरी तरफ से निकालो मैं यहाँ खड़ी हो जाती बीच में जिते टाइम इलाही थी वियो हो लंच टाइम थी वियो हो ऐं हुते वेठासीं हमज़ा केॾी पंहिंजो भीनी भीनी ख़ुशबू आयूं पे हमज़ा जी बुख जागी वई हुई असां त पंहिंजो इलाही हेवी नाश्तो करे निकितासीं घरां मां त घर में पूरियूं ठाहियूं हुयूं चणा ठाहिया हुआ ऐं पंहिंजो सूजी जो हलवो ठाहियो हुयो त आउं भाई मुंहिंजे हस्बैंड त उहे खाई ज़ैद बि असां उहे खाई निकितासीं हमज़ा शौक़ीन न आहे एतिरो पूरियुनि वग़ैरह जो सो हमज़ा साहब खे लॻी वई बुख सो उन जे लाइ पंहिंजो असां हाणे ॾिसूं का शइ मिले तिन खे खारायूं पर हिते वधि में सिर्फ़ु मिलंदो आहे पंहिंजो फ्राइज़ मिलंदा आहिनि सो असां हुते फ्राइज़ वग़ैरह भाउ ॿुधाए हिते मिलंदा आहिनि त असां उहे वरिता ऐं उहे थोरा थोरा पोइ सभिनीनि खाधा ओ बड़े ॾाकणो ॾिठी कोन ॾाकणो ॾिठी कोन वञी फेको कयां हींअर हा जी त भाउ चए पियो हिते ख़ुशबू जाओ ख़ुशबू वसल ॿुधणु सुगड़ ख़ुशबू आई हुअसि भाउ चए पियो हिते पंहिंजो बारबेक्यू ठहे पियो त मटन जी ख़ुशबू पई अचे इन करे जो हमज़ा जो दिलि पियो अचे बुख हमज़ा जी जागी आहे असीं सुबुह खां निकितल आहियूं हींअर असां वटि ॾींहुं थी वियो मतलब लंच टाइम थी वियो आहे असां वटि सो हमज़ा साहब खे बुख बि लॻे हिननि जी ख़ुशबू ते हाणे हुजे हलाल त सिर्फ़ु खाऊं आहे हलाल कोन्हे त पोइ ॾिसूं था या त फ्रेंच फ्राइज़ वग़ैरह वठी कुझु खारायूं ॿारनि खे सो ख़ैर आउं पंहिंजो हमज़ा लाइ फ्रेंच फ्राइज़ ॾिसण आई आहियां हिते भाउ चए थो मिलंदा आहिनि सो पुछा कयां थी हिकु हमज़ा खे बाक़ी सही वारी बुख लॻी आहे जिते नंढिड़ो हिकिड़ो कैफ़े ठहियलु हुयो उते आई हुअसि हमज़ा जे लाइ फ्रेंच फ्राइज़ वठणु त हिते नंढा नंढा पंहिंजो ई केक जा पीस वग़ैरह पिया हुआ जो मिठे जा ॾाढा शौक़ीन आहिनि हिते जा माण्हू ऐं पूरी जेकी जेको कैफ़े ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु हो सॼो वुड जो हो सॼो लकड़ी जे कम सां ठहियलु त इलाही सुठो पियो लॻो ऐं पंहिंजो पुठियां अॻियां पुठियां हर तरफ़ जे जंगल हुजे न ईअं बिल्कुलु झंग वांगुरु ठहियलु हुयो या मशीन वग़ैरह रखी हुई पंहिंजी सिलाई मशीन हूंदी आहे अधु पीस हिते रखियलु अधु ॿी जॻह ते रखियलु उन सां गॾु ई पंहिंजो चिलर पिया हुआ अच्छा हिते हिते तव्हां अगरि वञो पंहिंजो ग्रोसरी वग़ैरह कॾहिं किथे बि तव्हां वञो हिते अगरि जे पंहिंजो कंहिं दौर में हिकिड़ो पैसो हूंदो 4 आना हूंदा हुआ 12 आना हूंदा हुआ त हिते बि पैसा हिननि जा हलंदा आहिनि त ही उहे बि न आहिनि छॾींदा असां त करे छॾे चवंदा आहिनि त चलो ठीकु आहे पंहिंजो सिका छॾे था ॾियूं पर हिते न आहिनि छॾींदा हिते हिकिड़ो सिको बि हूंदो न उहो बि तव्हां खां वठंदा ज़रूरु न आहिनि छॾींदा हिते पंहिंजा पूरा पूरा पैसा वठंदा आहिनि मशीन जो छा हूंदो आहे जिते मशीन रखंदा आहिनि स्टैंड जेको हूंदो आहे उते पियो जो ॾेखारे मशीन हिते पई आहे ठहियलु ॾाढी ख़ूबसूरत आहे एंटिक टाइप जी जिते असां फ्रेंच फ्राइज़ वरिता हुआ जेके असां खाई ख़तमु करे छॾिया एॾी बुख लॻी हुई हमज़ा खे ऐं एॾा सुठा फ्रेश ठहियलु हुआ जो असां सभिनीनि खे ॾाढा वणिया सभिनीनि खाई ख़तमु करे छॾियो सुन लाइ रिकॉर्डिंग कोन थी तव्हांखे छा ॾेखारियां बसि हमज़ा हाणे सुम्हण जी तयारियुनि में आहे स्वीट पॉपकॉर्न ॾोखार जी टे जॻहियूं असां ॾिसी वरितियूं हाणे असीं वियासीं पे आख़िरी जॻह ते वियासीं असां घर पे पंहिंजे लेकिन उहा रस्ते ते आया पे संताना हाउस त भाउ जो ॾिसण न असां सोच भई नेकी और पूछ असीं हालांकि पहिरियों ते अची चुका आहियूं जॾहिं हस्बैंड दिसंबर में आया हुआ उन टाइम असीं विया हुआसीं हुते पर पंहिंजो पोस्ट न करे सघियसि उहा रिकॉर्डिंग सो वरी वियासीं पे त मुंहिंजो चलो ठीकु आहे वरी रिकॉर्डिंग करे अचूं था उतां असीं बसि उन ई तरफ़ वियासीं पे पर रस्ते ते एतिरा सुठा सुठा नज़ारा हुआ एॾो सुठो पियो लॻो ॾिसी करे एॾी सुठा मूंखे जेके मां तव्हांखे पहिरीं ॿुधाइनि मूंखे वणंदा आहिनि त जबलनि जे विच में घर ठहिया पिया हूंदा आहिनि रस्ता ठहियलु हूंदा आहिनि त मूंखे ॾाढा सुठा पिया लॻंदा आहिनि ऐं हिते जेके आहिनि वधीक जेको असीं परे परे शहर खां वञूं था उन अंडरपास ठहियलु आहिनि हिते सिटी में त थोरा घणा ब्रिज वग़ैरह आहिनि ठहियलु लेकिन जेको तव्हां सिटी खां इलाही परे ॿाहिरि निकिरो था त पोइ इहे अंडरपास तमामु घणा आहिनि मतिलबु तव्हां अधु मिंट जी वॉक कंदा तव्हांखे वरी अंडरपास मिलंदो वरी कंदा वरी अंडरपास तमामु घणा ठहियलु आहिनि त हिननि जेके रोड अंदरां ई अंदरां कढिया उन जे मथां वरी पंहिंजो घर आहिनि जबल आहिनि त मतिलबु ठहियलु ॾाढो ख़ूबसूरत आहे आइलैंड आहे ज़रा हिकु तरह जो त इन करे ठहियलु ॾाढो ख़ूबसूरत आहे जेको जीअं माना डिज़ाइन जेको ठहियलु आहे पूरो हिन आइलैंड जो ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु आहे त मूंखे त इलाही वणंदो आहे त हमेशह तारीफ़ कंदी आहियां त मूंखे त इलाही सुठो लॻंदो आहे
पर ॿार मुंहिंजा एतिरा बोर थी चुका हुआ ऐं हमज़ा असांजो एॾो लॉन्ग ड्राइव जो न आहे मथां वेचारे फ्रेंच फ्राइज़ खाधा तुंहिंजी तबियत थोड़ी वधीक अजीब थी वई हुई त असां बसि थोरो घणो उतां ॾिसी ऐं बसि पोइ निकिरी वियासीं जी इन जॻह खे संताना चवंदा आहिनि ऐं संताना हाउस जेके आहिनि हिननि जा मतिलबु जेके पुराणा माण्हू हुआ न हिननि जा त इन तरह जे पंहिंजो हट में रहंदा हुआ त उहे हिननि इहे ठाहे रखिया आहिनि पंहिंजे पुराणे टाइम वांगुरु ॾाढी हवा पई लॻे ॾाढी सुठी थधी थधी हवा पई लॻे सो ॿार त आया कोन पंहिंजे मामा सां गॾु कार में वेही रहिया आहिनि ऐं मुंहिंजा हस्बैंड आहियूं असीं हिते थोरो घुमी फिरी तव्हांखे बि ॾेखारिया तव्हां बि ॾिसो त पोइ तक असीं वेंदासीं घर पंहिंजे बसि केॾो ख़ूबसूरत पियो लॻे हितां बि ॾिसो साम्हूं केॾा सुठा पिया लॻनि ख़ूबसूरत शायदि घर ई आहिनि मथे हा घर आहिनि माण्हुनि जा घर आहिनि मथे केॾा सुठा पिया लॻनि जी ॿ थी विया आहिनि ॾींहं जा अच्छा जी त अंदर नहीं है यहाँ से भी फिर रास्ता है जी ये तो ये हाउस आहिनि जिते संताना हाउस चवंदा आहिनि हिननि खे ऐं पहिरीं जा माण्हू उते रहंदा हुआ अभी वॉशरूम की तरफ आ गए नीचे वॉशरूम है वहाँ पर अपना वो भी है ना काश्तकारी भी करते हैं ना लेकिन आज से पंहिंजो हुते लास्ट टाइम असीं आयासीं त कुझु पोखियूं वेठे तलूं कुझु पोखियुनि वेठा काश्तकारी पई हले ऐं साम्हूं ॾिसो समुंड साफ़ु सुथरो आसमान हिते घणो झुड़ न आहे जिते वियासीं उते तमामु घणो झुड़ हुयो देखो वहाँ पे कलरफुल कार खड़ी हुई है रंग बिरंगी गाड़ियूं बीठियूं आहिनि अलाए इतफ़ाक़ अलाए ॼाणी के बीहारियूं न लॻे ख़बर यहाँ तो चलो कुछ खाने पीने का ही है ये डोर बंद है बाकी किसी भी सब में कुछ ना कुछ खाने पीने को है कितना अच्छे लग रहे हैं जिन संताना हाउस जी लेसरा टूरिस्ट Oder सोची in वे Mieten ei, jeg kender der en Mietestände. लेसरा टूरिस्ट सोची वे हिते सो पिक्चर्स पकड़न में वीडियो रिकॉर्ड करण आखिर मूं तव्हांखे ॿुधायो त ही जेकी जॻह आहे ई जेकी कुतली मथी आहे ॿियो हिते फ्रेश एयर आहे हिते मतिलबु माण्हू तव्हां ईंदा न पोल्यूशन कोन्हे हिते कंहिं क़िस्म जो इलाही साफ़ु सुथिरो माहौल लॻो पियो आहे उन करे हवा ॾाढी हिते साफ़ु सुथरी हूंदी आहे त कंहिं क़िस्म का बीमारी या अहिड़ो कुझु बि कोन हूंदो आहे So, da, ja, steht da hier. जॻहियूं हूंदियूं आहिनि इन्हनि जूं त उन्हनि जो ई पंहिंजो छा हूंदो आहे ख़्यालु इलाही रखंदा आहिनि इन्हनि शयुनि जो त के ख़राबु न करे को माण्हू वग़ैरह अचे अवल त माण्हू पाण ॾाढा सुठा आहिनि को गंदगी वग़ैरह कुझु बि कोन्हे जीअं असां का तारीख़ी का जॻह हुजे जीअं असां मोहन जो दड़ो ॾिसो तारीख़ी ईअं असां ॿियूं इलाही सारियूं जॻहियूं आहिनि पूरे सिंध में पूरे पाकिस्तान में पर असां तमामु घणियूं पंहिंजो मेंटेनेंस तमामु घटि हूंदी आहे पर हिते जेके हिननि जी शयूं आहिनि की मेंटेनेंस तमामु घणी सुठी हूंदी आहे साफ़ु सुथिरो करे रखंदा आहिनि माण्हू पाण बि ख़्यालु कंदा आहिनि ऐं हिते जेके हिननि जो टेक केयर करण वारा आहिनि उहे बि इलाही ख़्यालु रखंदा आहिनि असां वटि एतिरो कोन्हे इन लाइ असां वटि जेके तारीख़ी शयूं आहिनि हिते उन्हनि जी क़दुरु कोन्हे उन्हनि खे एतिरो असां सुठो करे रखियो कोन्हे टूरिस्ट अचनि असां वटि बि पूरी दुनिया मां अचनि माण्हू ॾिसनि कनि सो अहिड़ो कोन्हे हिते आहे इन लाइ ॾिसो केतिरा माण्हू आहिनि तक़रीबन हिते टूरिस्ट ई आहिनि Auf, kommet, schnell! हिकिड़ो त एॾो थधो थधो माहौल थधो थधो मौसम मथां अहिड़ा गुल ॾिसो रंग बिरंगी केॾा ख़ूबसूरत था लॻनि सुठा था लॻनि पर्पल हुननि जे पुठियां ऑरेंज आहिनि ॾाढा ख़ूबसूरत पिया लॻनि सो ख़ैर हिकु दफ़ो मां पहिरीं चयो हो त तव्हां हिकु दफ़ो जेको माना शौक़ीन आहे घुमण जो मदेरा ज़रूरु अचे बे इंतिहा ख़ूबसूरत आहे अगरि केरु 15 ॾींहंनि जे लाइ अचे चवंदी महीनो वग़ैरह केरु अची रहे न तव्हांजो दिलि न भरिबो न को जायूं ख़तमु थींदियूं एतिरियूं जॻहियूं आहिनि घुमण फिरण जूं एॾो मज़ो लॻो पियो हिते तव्हांखे सभु टूरिस्ट ई नज़र ईंदा तक़रीबन टूरिस्ट ईंदा रहंदा आहिनि हिते अंदरि जेको आहे कुझु पीअण करण जो आहे जूस टाइप थी आहे का उन्हनि जी ड्रिंक वग़ैरह थी वई जेको बि आहे जूस नहीं है वो है वो अथव अंदरि मिलेव थो अच्छा ही लास्ट टाइम आउं आई हुअसि हुनखे गोदी वोदी खे वञी किनी पई लॻे उहो पंहिंजी पोस्ट बि कई हुई नंढी वीडियो पंहिंजो आई थिंक हुन ते फेसबुक ते कई हुई हीअं त गंदी लॻी पई आहे कन वन ख़राबु थिया पिया आहिनि कंहिं लाइ मारियो वियसि अलाए छा सो ॾाढी सुठी नी प्यारी आहे बुजरी बुजरी इलाही सुठी आहे
सो ख़ैर बस इन तरह जे हाउस ठाहे पिया आहिनि हिते हुते हर तरफ़ ऐं साम्हूं ॾिसो साम्हूं केॾो ख़ूबसूरत पियो लॻे ईअं उन्हनि खे ॾिसी करे मूंखे थींदो आहे त माण्हुनि कीअं पहाड़नि मां घर पंहिंजे पहाड़नि मां रस्ता कढी करे घर ठाहे अथनि जेको हमेशह चवंदी रहंदी आहियां ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा आहिनि मूंखे त माशाल्लाह माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा जी अहिड़ी पंहिंजो ख़ूबसूरत शयुनि खे ॾिसी सुभाणे लाइ पढ़िजे सवाब बि मिलंदो दिलि बि ख़ुशि थो थिए अभी वहाँ से वो दिखाओ जूम करके जो छोटे छोटे पता है घर है क्या है वो उस तरफ उधर उधर ये जो बड़ा सा घर है ना उसके पीछे असीं नंढे हूंदे अहिड़ी शयूं ॾिसंदासीं न टीवी ते त ॾाढो मुंहिंजो त ॾाढो दिलि ख़ुशि हूंदो ज़िंदगी में मूंखे हिकिड़ी जॻह ॾिसण जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो नंढे हूंदे खां त लंडन ॾिसां जेको ख़ैर अञा ताईं मां ॾिठो त न आहे पर यूरोप त ख़ैर सॼो हिकु जहिड़ो आहे यूरोप जी कंहिं बि ॿिए कंट्री ते वञो हली त चवंदा यूरोप त सॼो हिकु जहिड़ो आहे सो नंढे हूंदे लंडन में नंढो ॾाढो शौक़ु हूंदो जेको इनशाला अलाह ज़िंदगी ॾींदे ज़रूरु घुमंदसि सो ख़ैर पंहिंजो अॼु जो व्लॉग मुंहिंजो हिते ख़तमु थो थिए हिन करे मां असीं ॿिनि जॻह ते टी जॻह ते आया आहियूं ऐं हमज़ा एॾी ट्रेवल कंदो हुन जी तबियत ख़राबु थी वेंदी आहे सो हमज़ा वीचारो कार में सुतो पियो आहे बसि हितां खां थोरो घुमी करे तव्हांखे बि थोरो ॾेखारे पोइ असीं घर वेंदासीं इनशाला मुंहिंजो सुठो व्लॉग इहो ठही वियो त तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदसि तव्हां बि ॾिसिजो ऐं उहे कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे जेतिरो थोरो घणो मां मदेरा घुमायो आहे त तव्हांखे कीअं लॻो मूंखे तव्हांजे कमेंट जो इंतज़ारु रहंदो सो चलो मूंखे हाणे इजाज़त ॾियो इनशाला मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजो दुआ में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़